इस्लामाबाद में एहतिसाब अदालत वारा मीडिया से ॻाल्हाईंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त अदलिया जो बिटो मयार साम्हूं अची रहियो आहे। रूल्स ऑफ गेम सभिनी लाइ हिक जहिड़ा हुजण घुर्जनि। सिसिलियन माफिया ऐं गॉड फादर जहिड़ा लफ़्ज़ लिखण अदलिया खे ज़ेब नथा ॾियनि। हुन चयो त धरणा 2014 खां कंहिं न कंहिं तरीक़े सां जारी आहिनि। धरणनि बावजूदि मुल्क तरक़ी कई। संदसि चवणो त हुकूमत खे सुकून सां कमु करणु नथो ॾिनो वञे। हू ख़ासि तौर ते PTI जी ॻाल्हि करे थो, जंहिंजी एजेंडा कूड़ ऐं ठगी ते ॿधलु आहे। नवाज़ शरीफ़ चयो त केर बि करप्शन खां पाक न आहे। इमरान ख़ान ऐं जहांगीर तरीन जा बि करप्शन केस साम्हूं अची रहिया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म चयो त संदन ख़िलाफ़ त फ़ैसिला तकड़ में अची वञनि था। मुखालिफ़नि ख़िलाफ़ फ़ैसिला कॾहिं ईंदा, उन बाबति अदालत ई ॼाणे थी। हुन चयो त खेसि त पनामा बदिरां अकामे ते सज़ा ॾिनी वई। अदलिया जो बिटो मयार साम्हूं अची रहियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त हुननि जेको कमु कयो उहो सॼो पाकिस्तान ॾिसी रहियो आहे। मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो थियो, खुशहाली आई, तरक़ी जी शरह में इज़ाफ़ो थियो, बिजली आई ऐं बेरोज़गारी ख़तम थी। हुन चयो त ॾिसो मुल्क कहिड़ी सूरत हाल मां गुज़रे पियो। हुकूमती कमनि में तहरीक इंसाफ़ वॾी रंडक विधी। KP जो वॾो वज़ीर बि सरकारी गाॾियुनि में काफ़िला वठी धरणनि में पहुतो। नवाज़ शरीफ़ चयो त मुखालिफ़नि जी रंडकुनि बावजूदि मईशत मज़बूत थी, पर अदलिया जे फ़ैसिलनि सां मईशत ते नाकारी असर पिया आहिनि।